بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، هي برنامج التأملات القرآنية. هي هكسو छाहत्तर हिसो आहे ऐं हीअ असांजो तअम्मुलात जेको क़ुर जो असांजो बरनामो आहे, पोइ कुझु आयतूं हिकिड़ी जा ॿ जा घटि जा वधीक उन जो तअम्मुल कंदा आहियूं, तदब्बुर कंदा आहियूं, उन मां फ़ाइदो वठूं। ऐं असीं तअम्मुल तदब्बुर छो था कयूं? छो जो असांखे अलाह ताला हुकुम करे थो क़ुर में, अफ़ला यतदब्बरून अल क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। छो नथा हिन क़ुर खे पढ़नि ऐं सम्झनि ऐं तदब्बुर कनि ऐं इन ते अमल कनि। इन जे आयतुनि जा, इन जे अलाह जे हुकुम सां असीं हीअ तदब्बुर कयूं था। ऐं हाणे जेके असांखे आयतूं आहिनि, इहे आहिनि आयतूं अल इताब नबवी। नबी करीम खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुआतिब थिए थो, यानी कंहिं फ़इलनि ते जेके नबी करीम अमल कयो त ऐं नबी करीम खे अलाह साईं ॿी तवजीह ॾिनी त उन ते इन ॻाल्हि खे छॾ ऐं हू ॿी ॻाल्हि खे पकड़, यानी हिकिड़ो तवजीह नबवी अलाह जी तरफ़ां। इन में का बि नबी जी मंज़िलत घटि कान थी थिए, पर असांखे इहो सम्झ में अचे थो त नबी हिकिड़ो बशरा नबी आहे, रसूल आहे। ऐं जेकी शइ करे थो जे ग़लति हूंदी त अलाह ताईं उनखे वरी चए थो त इहो हीअं न कर, हीअं कर, या जेकी शइ तो कई आहे सही आहे या न। ऐं इहो सिर्फ़ु असांखे सम्झणु क़ुर जो, सम्झंदासीं त अमल कंदासीं। सो अॼु असांखे आहे सूरत अबस व तवल्ला, जेकी आहे पहिरीं आयत खां 10 ताईं। छो जो हिकिड़ो ई किसो आहे, हिकिड़ी ॻाल्हि आहे। पहिरियां इहा आयतूं पढ़ूं था, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। अबस व तवल्ला अन जाअहुल अअमा वमा युद्रिका लअल्लहु यज़क्का औ यज़क्करु फतनफ़अहु ज़िक्रा अम्मा मन इस्तग़ना फ़अंत लहु तसद्दा वमा अलैका अल्ला यज़क्का वअम्मा मन जाअक यसअ वहुव यख़शा फ़अंत अन्हु तलहा। इहे 10 पहिरीं खां वठी 10 आयतुनि ताईं इन जो असीं तर्जुमो बि कंदासीं ऐं तअम्मुल तदब्बुर बि कंदासीं। अलाह ताला जिन महिल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावत तबलीग में मसरूफ़ हो, मके जे सरदारनि खे नसीहत पियो करे ऐं सम्झाए पियो उन्हनि खे, त उन टाइम में हिकिड़ो जॾो मुस्लमान हो, अखियुनि खां जॾो हो, उहो जंहिंजो अब्दुल्लाह बिन उम्म मक्तूम नालो हो, अब्दुल्लाह उम्म मक्तूम। उहो नबी करीम खे पोयां लॻंदो वतंदो हो त या रसूल अल्लाह मूंखे सिखार, मूंखे हलाल हराम सिखार। त नबी करीम मसरूफ़ हूंदो हो कंहिंजे वॾनि जेके मुशरिक मके जा सरदार हुआ, उन्हनि जे दावत तबलीग में मसरूफ़ हूंदो हो। त हीअ अचे पोयां हुनखे नबी करीम हिकिड़ो जॾो माण्हू उनखे कहिड़ी ख़बर त हाणे कंहिंसां थो ॻाल्हाए या कंहिंजे भरिसां बीठो आहे। त नबी करीम हिकिड़ो दफ़ो बीठो हो, वॾे सरदार जेके मके जा आहिनि, उतबा व शैबा रबिया व अबू जहल, इन्हनि खे नसीहत पियो करे ऐं हुननि खे सम्झाइण दीन जी तबलीग पियो करे। त हीअ अब्दुल्लाह बिन मक्तूम पोयां अचे नबी करीम खे चए, या रसूल अल्लाह मूंखे सिखार, या रसूल अल्लाह मूंखे दीन सिखार। त नबी करीम रुगो किनो मुंहुं करे हुन ॾे ॾिठो ऐं हुनखे चई त वञी थोरो तर्स, या पोइ मां तोसां ॻाल्हाईंदुसि, या पोइ तोखे मां इनशा अल्लाह सभु शइ सम्झाईंदुसि। त इन फ़इल ते अलाह ताला नबी करीम खे मुआतिब थियो। ऐं नबी करीम हदीसुनि में काफ़ियुनि में चए थो त जेॾी महिल बि ॾिसंदो हो मदीने में, जंहिं महिल इस्लाम मुंतशिर थी वियो, नबी करीम मदीने वियो, त ॾिसो न जेॾी महिल बि अब्दुल्लाह बिन मक्तूम ईंदो हो सहाबिन ॾे, वीचारो जॾो हूंदो हो त ईंदो हो, त नबी करीम हुनखे चवंदो हो त हिन जे करे अलाह साईं मूंखे ॾाढो ॻाल्हायो, हाज़िर लज़ी आतबनी फ़ीही रब्बी। ॾिसो न, इहो हिकिड़ो इन जॾहिं माण्हू जे करे असांजे हबीब खे अलाह ताला ॻाल्हायो आसमान जे मथां, त हिन खे तूं दीन सेखारो, हुननि खे छॾ। इहे आयत जे अबस व तवल्ला, ओ नबी जो तूं किनो मुंहुं करे हिन जॾे ॾे थो ॾिसीं। अन जाअहुल अअमा, हीउ जॾो जेको अखियुनि खां तोॾे आयो, वमा युद्रिका लअल्लहु यज़क्का, तोखे कहिड़ी ख़बर त मतां हीउ हुननि खां बहितर हुजे, औ यज़क्कर, या अलाह जो ज़िक्र करे, औ अम्मा मन इस्तग़ना फतनफ़अहु ज़िक्रा, त हीउ जे दीन सिखंदो त हिनखे दीन घणो कमु ईंदो। अम्मा मन इस्तग़ना, ऐं जंहिंखे दीन न खपे, फ़अंत लहु तसद्दा, तूं उनखे छॾे ॾे। छो जो तुंहिंजो मुकल्लफ़ न आहे, जे ईमान ते अचनि था, इस्लाम ते अचनि था, त भलो जे पंहिंजे लाइ था अचनि। फ़अंत लहु तसद्दा वमा अलैका अल्ला यज़क्का, छॾे ॾे। जेको दीन नथा चाहिनि उनखे नबी करीम अलाह साईं चए थो नबी खे छॾे ॾे उन्हनि खे। वअम्मा मन जाअक, ऐं जेको भॼंदो आयो आहे, डुकंदो आयो आहे तुंहिंजे पोयां, त मां दीन सिखां नबी हबीब खां। वअम्मा मन जाअक यसअ, जेको डुकंदो तोॾे आयो, वहुव यख़शा, ऐं हुनजे दिलि में अलाह जो ख़ौफ़ आहे, फ़अंत अन्हु तलहा, तूं उनखे छॾे थो ॾी ऐं उनखे पुठी थो ॾी। त अलाह ताला ॾिसो असांजे हबीब खे 10 आयतुनि में, इन्हनि में सूरत अबस में नबी करीम अब्दुल्लाह बिन उम्म मक्तूम जे करे नबी करीम खे इताब कयो, हिकिड़ो प्यारो
प्यारो इताब जीअं थींदो आहे त सम्झाइण त तूं हुननि खे सरदारनि खे छॾे ॾे, अबू जहल जहिड़नि खे, ऐं जेके तूं वॾा थो ॾिसीं उहे जेको दीन खे मञनि नथा उन्हनि खे छॾ, ऐं हिन खे दीन सेखार। हिन खे दीन जेको चाहे थो त मां पाकाई सिखां, वुज़ू सिखां, निमाज़ सिखां, रोज़ो सिखां, हज सिखां, ऐं हीउ जेको भॼंदो थो अचे तुंहिंजे पोयां हिन खे तूं हिन खे सेखार ऐं हुननि खे छॾ। नबी करीम ॾिसो हू कमु जेको कंदो हो को पंहिंजी लालच कान हुअसि, नबी करीम खे इहा लालच त हीअ सरदार हन मके जा, ही जी मुस्लमान थींदा, अबू जहल, रबिया, शैबा, उतबा, वॾा वॾा सरदार जेके क़ौम जा इहे जे मुस्लमान थिया त इन्हनि जे पोयां हज़ारे माण्हू मुस्लमान थी वेंदा। पर नबी करीम इहा ई दीन जी इस्लाम जी लालच हुई। पर ॾिसो न, इंसान आहे, कहिड़ा शयूं केतिरी बि तुंहिंजी नियत सुठी हुजे पर ग़लती थी सघे थी। त ॾिसो अलाह त ख़ालिक मालिक आहे, उहो उन नबी करीम खे तवजो ॾिनो त तूं इन सभिनि खे छॾ, ऐं इहे जे इस्लाम बि नथा आणनि त छॾे ॾीन, हुननि खे ज़रूरत नाहे त ख़ैरु छॾे ॾीन। हीउ जेको जॾो आहे, ग़रीब आहे, मिसकीन आहे, भॼंदो आयो आहे, तोखे पोयां ॻोल्हींदो त मूंखे या रसूल दीन सेखार, त हिन ॾे तूं तवजो ॾे, तूं हिन खे सेखार। हीउ अलाह खे वधीक प्यारो आहे, अबस व तवल्ला। जे तूं हिन खे किनो मुंहुं करे ॾिसीं थो त इहो अलाह खे इहा शइ, इन शइ ते अलाह सां राज़ी न आहे। त ॾिसो न, खणी हीउ ग़रीब हो पर ॾिसो न अलाह खे प्यारो हो, छो न हीउ जॾो हो अखियुनि खां, पर अलाह खे प्यारो हो। हुन सरदारनि खां हू जेके मुंहं जा ॻाढ़ा हूंदा हुआ, जंहिंजो मिटू अबू जहल जूं ॻाढ़ियूं हूंदियूं बाहि वांगुरु, त ईअं, पर उहे बि अलाह खे प्यारा न हुआ। अलाह खे प्यारो न हो छो जो जाहिल हो, अबू जहल हो, इस्लाम हुनखे वणंदो कोन हो, ऐं तौहीद हुनखे कान वणंदी हुई, ऐं नबी करीम जो रिसालत हू क़बूल न पियो करे। पर हीउ जेको जॾो हो, अलाह से हिन जे दिलि खे फतह ॾिनी ऐं हिन इस्लाम क़बूल कयो। हिन खे वॾी ज़रूरत थी त मां दीन सिखां, मां पाकाई सिखां, मां हज रोज़ो सभु शइ सिखां। त हीउ जेको परे खां अचे थो तकलीफ़ करे, त नबी खे अलाह सां चए थो हुमा युदरीक लअल्लहु यज़्ज़क्का, तो हिन या मुहम्मद हिन खे जे सेखारींदे पाकाईअ जे जेको पुछे थो तुंहिंजी पाकाई, त ज़ुनूबनि खां पाकाई थिए, जान जी पाकाई कीअं थिए, ईमान माण्हू कीअं वधाए, इहो औ यज़्ज़करु फतंफ़अहु ज़िक्रा, जा ही सिखंदो अलाह जी इबादत त कीअं मां अलाह जो ज़िक्र कयां, मीअं अलाह जी इबादत कयां, त इन शइ में मां मुनशग़िल रहां, त इहा हिकिड़ी हुननि जी वॾाई खां बि तमामु बहितर आहे। उन खां पोइ अलाह चई थो अम्मा मन इस्तग़ना फ़अंत लहू तसद्दा, जेके ही वॾाई जे करे तोखे लेखिनी कोन था, तोखे ॾिसनि बि कोन था, ऐं तूं हुननि जे पोयां लॻो थो वठी, हू हुननि खे पंहिंजे नशो आहे, पंहिंजो पैसनि जो, पंहिंजी ताक़त जो, पंहिंजे सरदारीअ जो, त हू पंहिंजो हुननि जो नालो वॾो आहे, तूं हुननि जे पोयां ॻाल्हाई बि थो, हू तोखे मुंहुं बि कोन था ॾियनि। त ॾिसो न, उहो ईमान क़बूल बि नथा कनि। अम्मा मन इस्तग़ना फ़अंत लहू तसद्दा, त इहे मुफ़स्सिर चवनि था त अलाह सां हुनखे चयो अमा अलैका अल्ला यज़्ज़क्का, छॾे ॾिन उन्हनि खे जे नथा इस्लाम क़बूल कनि, नथा ईमान क़बूल कनि। जीअं दोस्तनि खे ॿुधायो त हीअ तदब्बुर आहे, तफ़सीर जेकी हूंदी शायदि लफ़्ज़नि में थोरो मट सट हूंदी, असां इंसानूं कोशिशि कयूं था त भाइरनि खे सिंधी में तर्जुमो करे क़ुर ऐं उनजो तदब्बुर करे ऐं उन्हनि खे ॿुधायूं। वमा अलैका अल्ला यज़्ज़क्का, हिते अलाह साईं चए थो त तूं मजबूर न आहीं जो हिननि जे पोयां लॻी हिन काफ़िरनि जेके आहिनि, हीअ जेके वॾाई में मरनि था, त हीअ तुंहिंजी रिसालत सम्झनि ऐं तुंहिंजो बयानु सम्झनि, तूं मजबूर न आहीं। अम्मा मन जाअक यसा वहुव यख़्शा फ़अंत अन्हु तलहा, ऐं जेके परे खां भॼंदो आयो आहे, ॻोल्हींदो तोखे वते थो तुंहिंजे पोयां, ऐं डिॼे बि थो, जॾो बि आहे, थी सघे ही काफ़िर हिन खे विढ़नि, हिन खे ॻाल्हाइनि, हिन खे मारनि, फ़ उन खां तूं वरी मसरूफ़ थी थो वञी, अन्हु बिग़ैर, तूं उन खे छॾे तूं ॿियनि जे पोयां मसरूफ़ थी वे। उलमा चवनि था त तदब्बुर ऐं तफ़सीर वारा जेके उलमा चवनि था, उहे चवनि था त इन आयतुनि जो असांखे इहो थो लॻे त इस्लाम में सरदार ऐं ग़रीब जो फ़र्क़ु कोन्हे। सरदार वॾी क़ौम मां हूंदा, ही ग़रीब क़ौम मां हूंदा, पर जंहिंखे वधीक दिलि में तक़वा ऐं ईमान हूंदो उहे अलाह खे वधीक प्यारा हूंदा। छो ॾिसो नबी करीम केॾो अज़ीम शान नबी आहे, सय्यदुल कौनैन, शफ़ीउल अव्वलीन वल आख़िरीन, दुनिया आख़िरत में असांखे उन माण्हू करे इंसान करे दुनिया ते हलायो, जीअं न त माण्हू छा हींअर जे नबी असांखे न अचे हा दुनिया में हिदायत न करे हा, असीं बि कंहिं बूते जे ठा या कंहिं जबल जे या कंहिं बाहि जी इबादत में जा जानवरनि वांगुरु हुजूं हा, जीऊं हा, हिक ॿिए खे खाऊं हा, लड़ायूं ज़ुल्म कयूं हा, पर इन नबी करीम जे अचण सां असांखे तौहीद असांखे सेखारियो।
असांखे दीन जो पैगाम पहुतो, असांखे अलाह जे रस्ते जी ख़बर पई, असांखे तौहीद असां सिखियासीं, सेखारी बि था माण्हुनि खे। त इहो असांखे इन नबी खे ॾिसो केॾो अज़ीम शान, हिकिड़े ग़रीब मिसकीन फाटल लटनि अखियुनि खां जॾो ऐं कंहिं क़ौम पंहिंजे क़ौम में हुनजी का बि यानी एॾो शान न आहे, पर अलाह उन जो पासो वरितो, नबी करीम जे पासो न। छो जो हुनखे चयईं त सरदारनि खे बि छॾु, वॾनि खे बि छॾु ऐं हिन सां गॾु थी हिन खे हिदायत कर, हिन खे सम्झा। इन मां असांखे इहो मालूम थिए थो त दुनिया में का सरदारी जा वॾाई जा क़ौम जा पैसा इहा इज़त न आहे। जेको दीन आहे ऐं जेको इस्लाम आहे, जंहिंखे दिलि में अलाह जो ख़ौफ़ आहे, जेतिरो जंहिंखे इल्मु आहे त उहो अलाह खे वधीक प्यारो आहे। ऐं उहो जेको आहे अलाह खे प्यारो आहे त वरी उहो सभिनि जे मथां अलाह उन जो शान बि वधाईंदो। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीसुनि में अचे थो त उन मदीने में जेॾीमहिल वियो त अब्दुल्लाह इब्न मक्तूम उॾे आयो, त उते नबी करीम जेॾीमहिल बि अब्दुल्लाह इब्न मक्तूम खे ॾिसंदो परे खां त पंहिंजी चादर खणी विछाए, ऐं रिवायतुनि में लिखनि था इब्न उम मक्तूम इज़ा रअा नबी इब्न उम मक्तूम बसत लहू रिदाअहु वक़ाल लहू मुदाइबन, जॾहिं बि ॾिसंदो पंहिंजी चादर खणी विछाईंदो हो ऐं उन्हनि खे भोग कराईंदो हो अब्दुल्लाह इब्न मक्तूम मुदाइबन व मुकरिमन, ऐं उनखे यानी उनखे शान कंदो हो मथे अब्दुल्लाह इब्न मक्तूम। मरहबन बिमन आतबनी फीही रब्बी, चवंदो मरहबा जंहिंजे बारे में अलाह से मूंखे ॻाल्हायो, जंहिंजे अलाह ताला मूंखे मुआतिब थियो, प्यार जो मोहबत ऐं इताब जेको मूंखे मिलियो हिन माण्हू जे करे जॾे जे करे। त ॾिसो नबी करीम उनखे पंहिंजी चादर लाहे मथे तव्हांजा कुल्हे तां उन ते विछाए उन ते विहारींदो हो ऐं उन सां नबी करीम ॾाढो मोहबत कंदो हो। ऐं एतिरे क़दुरु जो उनखे मुअज़्ज़िन करे छॾी त इब्न उम मक्तूम अज़ान ऐं बिलाल ॿई मदीने में ॾींदा हुआ। इहो छाजे लाइ? छो जो अलाह हिन जो शान मथे करे छॾियो ऐं हुनखे नबी करीम खे चयईं त हिन जे दिलि में अलाह जो ख़ौफ़ आहे, हिन जे दिलि में अलाह जो तलबगार आहे त मां जन्नत ॾे वञा, मां अलाह खे राज़ी कीअं कयां, तूं हुन ॿियनि खे छॾे ॾे ऐं हिन खे वधीक एहतिमाम ॾे, हिन खे थोरो टेम ॾे। हिते असांखे किसो नंढिड़ो यादि थो अचे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो दफ़ो मस्जिद जी मानी खाए पियो अबू बकर सिद्दीक़ सां, हिते वही अची वियो, जिब्रील अची वियो, इहा सूरत नाज़िल थी सूरत ज़िलज़ला फमन यअमल मिथक़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरह वमन यअमल मिथक़ाल ज़र्रतिन शर्रन यरह। सूरत ज़िलज़ला इहा नाज़िल थी त पोइ नबी करीम अबू बकर खे पढ़ी ॿुधाई त अबू बकर खाइण खां बिही ऐं चईं या रसूल अल्लाह, जे अलाह से असांखां हर शइ असीं अमल कयूं था त उन जो असांखे हिसाबु वठंदो? त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयईं त तव्हांजे जेके बुरायूं जेके गुनाह तव्हां खां हिते ई उन जो वठी थो छॾे, कंहिं बीमारी में, कंहिं ॾुख में, कंहिं दुख में, ऐं जेको ख़ैरु आहे तव्हांजे लाइ ऐं जेके भलायूं जेके तव्हां कयूं था त उहे तव्हांजे लाइ आख़िरत में रखे थो छॾे त तव्हांखे अॻिते उन जी जज़ा मिलंदी ऐं तव्हांखे उन जो बदिलो भलो मिलंदो। त ॾिसो न इहो सहाबियुनि जी सोच छा हुई, असांजी सोच किथे आहे? जो कल अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त उन्हनि जी सोच ते असीं पहुचूं, उन्हनि जे दर्जे ते, उन जे अमल ते पहुचूं। हदा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।